अस्सलामुअलैकुम। मुंहिंजो नालो जमील अहमद निज़ामणी आहे ऐं तव्हांखे आउं सम्झायां थो त नातिक अददनि ऐं गैर नातिक अददनि में कहिड़ो फ़र्क़ु आहे। नातिक अददनि खे अंग्रेज़ी ॿोलीअ में रेशनल नंबर्स चइबो आहे। गैर नातिक अददनि खे अंग्रेज़ी ॿोलीअ में इरेशनल अदद चइबो आहे। नातिक अदद अहिड़ा अदद जिन खे असीं निस्बत वारी शिकिल में लिखी सघूं था, उहे अदद नातिक आहिनि। मिसाल तौरु उनखे पोइ वरी उनखे आम अणपुर जी शिकिल में लिखी सघूं था। निस्बत जी शिकिल में रखणु ऐं आम अणपुर जी शिकिल में रखणु साॻी ॻाल्हि आहे। मिसाल तौरु 3 निस्बत 4 छा लिखूं 3/4, इहो हिकिड़ो नातिक अदद आहे। इन करे जो पाण उनखे भाङे वारी शिकिल में, आम अणपुर बि भाङे वारी शिकिल थो चवां घणी, त भाङे वारी शिकिल में जंहिंखे रखी सघूं या जंहिंखे निस्बत वारी शिकिल में रखी सघूं, उहो अदद जेको आहे सो नातिक अदद आहे। ऐं गैर नातिक अदद खे पाण इन शिकिल में नथा रखी सघूं। हाणे उहो पहिरीं सम्झूं था नातिक अदद कहिड़ा आहिनि। ॿुड़ी जेको आहे उहो नातिक अदद आहे। छो ॿुड़ी माना ॿुड़ी भाङे हिकु आहे, त उनखे पाण इन शिकिल में सभु जेके सॼा अदद आहिनि, जेके बि सॼा अदद आहिनि, ॿुड़ी खां पोइ बि आहिनि जेके ॿुड़ी 1 2 ॿुड़ी बि सॼा अदद में अचे थी। काटू वारा अदद बि -1 खां वठी वेंदे सभु सॼा अदद आहिनि। ॿुड़ी खां पोइ 1 2 3 4 5 6 इहे सभु सॼा अदद आहिनि। इन सभिनी जे भाङे में हिकु आहे। मतिलबु पाण चवंदा न 5, इन माना आहे 5 भाङे या 5 निस्बत 1। इहे सभु रेशनल नंबर आहिनि। हाणे इरेशनल नंबर पहिरीं ॻाल्हि त उहे वंड मां पैदा कोन था थियनि। अक्सर जॻहियुनि ते चवंदा आहिनि त वंड करे ॾिसो, वंड मां पैदा ई कोन था थियनि। गैर नातिक अदद त वंड में पाण खे हथ किथे ईंदा। मिसाल तौरु पाण कुझु बि वंड में लिखूं या भाङे में लिखूं, पाण लिखूं था 1000 भाङे 9099, इहो आहे ई नातिक अदद। इन करे जो इहो अॻे भाङे शिकिल में रखियलु आहे। इहो जेको आहे भाङे जी शिकिल सां गॾो गॾु हिनखे पाण निस्बत जी शिकिल में रखी सघूं था। वंड में छा थींदो, वंड कहिड़ी बि हुजे, या त पूरी वंडिजी वेंदी, ठीकु, त नातिक अदद ईंदो। या थींदो त पूरी कोन वंडिबी पर अणपुर में जवाबु ईंदो, पर ॾाई खां पोइ अदद खुटी पवंदा, इहो बि नातिक अदद आहे। टियों छा थींदो त मिसाल तौरु अदद वंड में खुटंदा कोन, पिया हलंदा यका, पर उन में बार बार रिपीट थींदा, बार बार दोहराइबा, इहो नातिक अदद आहे। हाणे चवंदा गैर नातिक अददनि ते। गैर नातिक अदद अहिड़ा अदद आहिनि जिन खे पाण निस्बत वारी शिकिल में कोन था लिखी सघूं, तंहिं करे सॾिबो आहे इरेशनल। इहो जेको रेशनल ऐं इरेशनल आहे, नातिक या गैर नातिक आहे, इहो निकितल आहे छा मां, इहो निकितल आहे निस्बत मां। निस्बत वारा जेके निस्बत में रखी सघूं था, जेके वंड वारी शिकिल में भाङे वारी शिकिल में रखी सघूं था, इहे आहिनि नातिक अदद। गैर नातिक अदद उहे अदद आहिनि जेके वंड मां पैदा ई कोन था थियनि। मिसाल तौरु किताब में हूंदो, बाबा ॿुधायो त हिननि मां नातिक अदद कहिड़ो आहे, गैर नातिक अदद कहिड़ो, वरी वंड करे ॾिठो, बाबा जेको वंड जी शिकिल में रखियो अथई उहो नातिक आहे, अंडरस्टूड आहे, क्लियर आहे। पोइ गैर नातिक अदद आया किथां? गैर नातिक अदद ॿिए मूल मां पैदा थियनि था, या जेके मूल सां पैदा थियनि था। मिसाल तौरु हाणे 2 जो तव्हीं जेकॾहिं कढो ॿियो मूल, त उहो छा थींदो, ॿिए मूल दौरान खुटंदो बि कोन ऐं रिपीट बि कोन थींदो, खुटंदो ई कोन, सॼी उमिरि पिया हलायो। हाणे अहिड़ा अदद ॿिए मूल मां पैदा थियनि था ऐं उन में छा थिए थो जो उहे खुटनि कोन था, ऐं ॿिए मूल में उहो जेको खुटे न ऐं दोहराइजे न, अहिड़ा अदद जेके आहिनि उहे आहिनि गैर नातिक अदद। गैर नातिक अदद कहिड़ा आहिनि, जेके यानी के खुटंदा कोन, माना ॾाई खां पोइ माना अणपुर जी शिकिल में हूंदा, ॾाई खां पोइ खुटंदा कोन, खुटंदा बि कोन ऐं रिपीट बि कोन थींदा। अहिड़ा अदद जेके आहिनि उहे ॿिए मूल मां पैदा थियनि था, इहे आहिनि गैर नातिक अदद। इहो फ़र्क़ु आहे नातिक अददनि में ऐं गैर नातिक अददनि में।